उनजा दर्शन रखिया विया आहिनि। आरती हिकु ई थींदी, उन में संतनि जा नाला ईंदा। आदि गुरु ग्रंथ साहिब ज्ञान जो सागर आहे। भगवान कृष्ण गीता जे 3 अध्याय में चयो, ॿिया जेके बि जॻह आहिनि उहे द्रव्य जॻह आहिनि, धन सां करण वारा उहे ॿाहिरियूं कामनाऊं पूरियूं कंदा, पर गति ॾियण वारे मुक्ति जो साधन आहे ज्ञान जॻियो। गुरु ग्रंथ साहिब ज्ञान जॻियो आहे, जंहिं ज्ञान सां मोक्ष जो प्रदान मिलंदो। मुंहिंजा प्यारा, बसि हाणे एतिरो चई हिन शब्द खे रखिजे थो त जिनी चलण श्री राम श्री राम श्री राम। सुअब सोबत करण वारी, प्यार करण वारा साईं सां तां सुहागणी, तॾहिं सुहागणी आहे जा मन ले सच नाम। मन में सच खे मने, सच आत्मा है। चवणो पइजे महात्मा गांधी के, ईश्वर सच न आहे, सच ही ईश्वर आहे। छा जेकी अंदर आहे उहो ॿाहिरि निकिरे, उनमें बनावट में मिलावट आई, बसि कूड़ थी पियो। उनमें छल ईंदो, कपट ईंदो। संसार जी जेॾी सियाणप वधंदी उनमें छल कपट वधंदो, ॿिए सां धोखो कंदो। कबीर आप ठगाई और न ठगिए कोई, आप ठगिया सुख उपजे। केसिताईं अॻिलो ठगे सघंदो आहे, और ठगिया दुख हुए। तो पाण न ठगाए तो पर ठग बि न। राम राम। जंहिं जंहिं क़िस्म जो धन कमायो वेंदो, जंहिं भावना सां अंदरि प्रभु वेठो आहे, मुंहिंजे वञण जा रस्ता बि उहे अची वेंदा। माफ़ रखिजो, इन ॻाल्हियुनि खे ध्यान में रखो। जंहिं जंहिं नमूने जो धन कमाइबो हलंदो, ओड़े नमूने सां। त हिते सच नाम, सच खे मने, बसि सच ई आहे। उद्धव आसराणी साहिब असांजो हुयो, 93 वरे जो, गांधीवादी हो। 36 कलाक मन समाधि लॻाई। दादा जशन लखनऊ अचे, उनजो दर्शन करण वञे। मां 3 कलाक वेठो हुअसि, जो लोथां पियो, साईं मुंहिंजे लाइ को शब्द। चए संत पुछो थी त हे कमु कर वञे। मूंखे त ईअं चयनि, शुरू जी ॻाल्हि आहे, 81 जी ॻाल्हि आहे। पोइ सॼो वरी उनजे परिवार खे हिन बंदे जी शेवा रहंदी, सभु जेका बि हुई। ॿ डॉक्टराणी हुअसि, पुट, ॿ धीअ, अलॻि अलॻि ज़ातियुनि सां पढ़ियल, पर सॼो हुनजो वास्तो रहियो पाण। त वञ स्कूल, वञ स्कूलनि में वञ, इन सभिनी ॿारनि खे चओ सच ॻाल्हायो, जे पुछो थी त इहो कमु कर वञे। साईं परमानंद भंडार जा सौट हुया, स्वामी रामानंद साहिब चिदाकाशी जा शिष्य हुया। श्री राम। मन ले सच नाम, पर सतगुरु अपना मनाए ले, रूप चढ़ी ता अगला। सतगुरनि खे मनाए वञे, बसि मनाए वञे, उन्हनि खे मन वञे। मां मञींदो आहियां, पर ग़ुलाम बणाइण लाइ, कामनाऊं पूरियूं कराइण लाइ। इहो मञणु तुंहिंजो कहिड़ो थी वियो? जेकी उहा आज्ञा कनि उन ते हल बाबो, बसि। श्री राम। त तुंहिंजो रूप तुंहिंजो प्रकट थी पवंदो। अगला दूजा ना ही थां, ॿियो कोई थां कोन्हे। सच खे पाइण जे लाइ सतगुरु जो संग तोखे करिणो ई पवंदो। सतपुरुष जिन जानिया सतगुरु तिसका नाम, तिसके संग सिख उधरे, नानक हरि गुण गा। हिते ऐसा सिंगार बनाए तूं, अहिड़ो सिंगार बनाए, सिंगार बनाए। सिंगार छा खे चइबो आहे बाबू? बाबू राम। ॿाहिरियों सिंगार असांजो ओहो वॾे घाटे में वेंदो, वॾो दोखो ॾींदो, ॻाना नथा पाता वञनि। ॿाहिरियों रूप सिंगार सभु असांजे ख़तरे जो साधन बणिबो, कारण बणिबो। पर जेतिरो सत्य सां अंदरि जुड़ंदासीं, ओतिरा गुण प्रकट थींदा। छा गुण ख़रीद कया न वेंदा आहिनि, गुण अंदरि प्रकट थींदा आहिनि। सत्य में धर्म प्रकट थींदो आहे। धर्म जा प्रकट रूप आहिनि, उनजा लक्ष्य सत्य अदृश्य आहे, और धर्म ते हली करे जीअं सत्य खे पहुचंदो। श्री राम श्री राम। सत्य खे ग्रहण कयो। ऐसा सिंगार बनाए तूं, मैला कदे न होई। मेले जे मथां तो वज़न कंदा, कमज़ोरी जे मथां, पापनि जे मथां, उहे मेला कीअं थींदा? राम। ऐनस लागे भाव, और ॾींहुं राति उन्हनि गुणनि सां प्यार हुजे। धर्म सां, खिमिया सां। सुखमनी छा थी चए? शहीदी जा सुखमनी हलनि थियूं, पर छल असांजे हृदय में वसे सुखमनी न। असां अखियूं ॿुटियूं, उहो ज्ञान ई ज्ञान अंदरि हले, न ज्ञान न हले। या हिकिड़ो अलाह बचे, बसि नाम जो शब्द ॿियो हले ई न।
भटकण न ॾिजेसि। बसि अखियूं खोलियूं त वो संसार के ॾिसूं, विवेक की ज़रूरत आहे। अखियूं ॿूटियूं, कोई विवेक की ज़रूरत कान्हे, न को संसार जी आहे, न को कंहिं अकुल जी आहे। बसि हिकु तूं अलाह बचो अची, बसि ब्रह्म ई ब्रह्म। श्री राम श्री राम। भगवान के नाले जपण से बाबो एडो फायदो है। भगवान तक भरोसो दे जो अदृश्य चक्कर हलदो है, जो जीव न खुद ॾिसी सकदो आहे न ॾेखारे सकदो, एतरी उनकी रक्षा रहंदी आहे। थोड़ो नाम में जुड़ी वञे, नाम के भाव में वो परमात्मा उनकी रक्षा कंदो।